नांदेड़ में मतूल वापारी रांझन जज जे वारसन कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। इन हवाले सां पेश आहे नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट। नवदेरो में हथियारबंदनि तां क़तल कयल वापारीअ जे क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ जत बिरादरीअ जो सखर लाड़काणे रोड ते जत भोटा वटि एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक करे छॾियो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। साईं अरिड़हं महीना अॻु में मुंहिंजे घर मां फुर्त थी वई। ॾींहुं ॾिठे जो इहे साॻिया ई माण्हू हुया। नॉमिनेट मां FIR कटाई त पुलिस पंहिंजी रिवायत बरक़रार रखी माण्हू गिरफ़्तार न कया। उहे माण्हू मूंखे थ्रेट्स ॾींदा आया, धमकियूं ॾींदा आया। उन ते केस थियल हुयो। पंहिंजो 28 तारीख़ ऑर्डर ते रखियलु हुयो। कोर्ट जो केस जेको आहे ऑर्डर ते रखियलु हुयो त 23 तारीख़ मुंहिंजे भाउ खे साॻिया माण्हू अची ज़ालिम ॾींहुं ॾिठे जो अची शहीद करे आहिनि, क़तल करे आहिनि। हिन वक़्तु असां नॉमिनेट FIR कटाई आहे साॻिया माण्हू, पर पुलिस माना उहो साॻियो ई उन्हनि सां मिली भगत थियल आहे, डील कई अथई, उन्हनि खां पैसा वरिता अथई। अञा ताईं का गिरफ़्तारी न आई थी। असांखे अञा बि उहे माण्हू थ्रेट्स था ॾियनि, धमकियूं था ॾियनि। असांजा इहो इंसाफ़ कयो वञे जो असांजा उहे भाऊ जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। उनजी असां FIR कराईसीं। उहो असांजो केस हलंदड़ आहे और रत दर में उहो हिन वक़्तु आर्डर ते हुयो। हीअ असांजो जेको भाउ शहीद थियो आहे इनमें FIR में हू FIR हुयो, नॉमिनेट हुयो। हुननि असांजी काई बि तदारक न कई ऐं वरी असांखे धमकियूं ॾेई असांजे भाउ खे अची दुकान ते शहीद करायईं। कंद कोट हर हिकु जॻह ते हू नॉमिनेट आहे, इश्तिहारी ॾोहारी आहे। हुनजो भाउ जेको आहे हिन वक़्तु हुन ते 19 FIR दाख़िल थियल आहे। उनजे लाइ ऑफिसर इंक्वायरी कराइनि। हू वॾा डकेटर आहिनि। असांखे हिन वक़्तु बि धमकियूं पिया था ॾियनि। गिरफ्तार करे सालिमन के गिरफ्तार मेरी जत्ता साहिब के सजे पिए के बेगुनाह दुकान ते मारे हल्या बेगुनाह बी दो बेगुनाह मारे अड साथ दो करे सारे बेगुनाह मरेला बेगुनाह घर में घेरी उन जे औरतुनि सां ज्यादती उन खे धक हया विया, सोना जेवर खया विया। कंहिं बि ऑफिसर उन खे गिरफ़्तार न करे सघियो। ही कामोरा अॼोका जेके आहिनि से कमदारी था कनि वॾेरनि जी। छा मज़लूम वीचारो दुकान ते हिकिड़ो बचड़नि जी रोज़ी पियो करे, उन दुकान ते अॻ में जो हुननि खे कुझु बि न थियो ॾोहारनि खे त दुकान ते अची हुन वीचारे खे क़तल कया। ऐं हिन वक़्तु बि पोज़ीशन इहा आई आहे त चौधारी उहे खूनी घुमंदा था वञनि, धमकियूं ॾींदा था वञनि, अञा असां तव्हांजो नुक़सानु कंदासीं। छा उहे हुक्मरान निंड पिया आहिनि? छा उन्हनि खे पंहिंजे बचनि ते रहम न आहे? हुन जा बचड़ा यतीम थिया, उनजी घरवारी बेवा थी वई। जीअं अवां मुज़ाहिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त पुलिस मज़लूम बजाए ज़ालिम जो साथ ॾेई रही आहे। हिन वक़्त ताईं क़तल में मुलविस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। फ़क़ति हिकु ई जवाबदार डील ते पुलिस खे मिलियो आहे। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवदेरो।